नासिन खे आगाह कंदासीं। सलामती काउंसिल में यूक्रेन बाबति अमेरिकी ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। सलामती काउंसिल में रूसी फेडरेशन ख़िलाफ़ समूरियूं यूरोपी तरमीमूं रद्द कयूं वयूं आहिनि। ठहराव जे हक़ में 10 वोट पिया आहिनि, जॾहिं त फ्रांस ऐं बर्तानिया समेत 5 मेंबर गैर हाज़िर रहिया आहिनि। अमेरिका, रूस, चीन ऐं पाकिस्तान समेत 10 मुल्कनि ठहराव जे हक़ में वोट ॾिनो आहे। तकरार जो फौरी ख़ात्मो ऐं यूक्रेन रूस विच में पाइदार अमन क़ाइमु कयो वञे, ठहराव जे मतन में चयो वियो आहे। गडियल क़ौमनि जो किरदारु आलमी अमन ऐं तकरार जे ख़ात्मे खे मुमकिन बणाइण आहे। मतन में चयो वियो ठहराव में रूसी ऐं यूक्रेन विच में तकरार दौरान जानी नुक़सान ते दुख जो इज़हार कयो वियो। यूक्रेन जंग कुझु हफ़्तनि अंदरि ख़त्म थी सघे थी, अमेरिकी सदर पारां चयो वियो। रूसी सदर यूक्रेन में अमन दस्तनि जे तसबुर खे तस्लीम कयो। अवां खे ख़बर ॾियूं पिया न्यूयॉर्क मां सलामती काउंसिल में यूक्रेन बाबति अमेरिकी ठहराव मंज़ूर थियो आहे। सलामती काउंसिल में रूसी फेडरेशन ख़िलाफ़ समूरियूं यूरोपी तरमीमूं रद्द कयूं वयूं आहिनि। ठहराव जे हक़ में 10 वोट पिया। फ्रांस ऐं बर्तानिया समेत 5 मेंबर गैर हाज़िर रहिया। अमेरिका, रूस, चीन ऐं पाकिस्तान समेत 10 मुल्कनि ठहराव जे हक़ में वोट ॾिनो।